नुशर फिरोज में जमायत इस्लाहुल मुस्लिमीन ज़िले ब्रांच नुशर फिरोज ऐं रूहानी तुलबा जमायत जे तरफ़ां साईं हाजी रहमतुल्लाह सुमरो तारी जी उताक में हुज़ूर क़िबला महबूब सॼण साईं दामत बरकातम आलिया जन जी सालगिरह जी तक़रीब मल्हाई वई, जंहिंमें तलावत कलाम पाक नात ऐं मनक़िबत शरीफ़ खां पोइ हुज़ूर क़िबला महबूब सॼण साईं जन जी ज़िंदगी मुबारक ते मुख़्तसिर ॻाल्हायो वियो ऐं रोशनी विधी वई। जंहिंखां पोइ केक पिणु काटियो वियो ऐं आयल फ़क़ीर फुकरा खे रिफ्रेशमेंट कराए रोज़ो खोलरायो वियो। साईं जन जी सिहत व आफ़ियत लाइ दुआ घुरी वई। संदन ॾिनल 6 नुकाती प्रोग्राम ते मुख़्तसिर वीचार वंडिया। सालगिरह जी तक़रीब में सूबाई मुआविन सदर ख़लीफ़ा साईं मुश्ताक सुमरो साहब, नुशर फिरोज जे उहदेदारनि ख़लीफ़ा रफनवाज चन्ना, ख़लीफ़ा फ़तेह अली अब्बासी, ख़लीफ़ा फ़क़ीर ईदल अब्बासी, ख़लीफ़ा फ़क़ीर मुमताज़ लांघा ताहिरी, लेक्चरार प्रोफेसर अब्दुल रज़ाक सोलंकी, इमरान अली चन्ना, हाफ़िज़ ग़ुलाम मुर्तज़ा मेमण, फ़क़ीर जमाल राजपर, राणो खान विस्तड़ो, सज्जाद कल्होड़ो, आबिद अब्बासी ऐं ॿियनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची